बिरासिटी मां ख़बर ईंदड़ बिरासिटी भरिसां ॻोठ हुसैन बख्श मरी में तेज़ हलंदड़ बरसात दौरान खादिम मरी ऐं सदाम मरी जिन जा घर ऐं माल जो वथाण धमाके सां किरण सबबि 20 खां वधीक रिढूं 12 बकरियूं ऐं हिकु ढगी दॿिजी मरी वयूं, जॾहिं त 3 ढगियुनि खे ॻोठाणनि पारां मलबे हेठां शदीद ज़ख़्मी हालत में कढियो वियो। सिलसिले में ॻोठाणनि खादिम मरी ऐं सदाम मरी ॿुधायो त मुसलसल हलंदड़ बरसात सबबि असांजा घर ऐं चौपाए माल जा वथाण ढही पिया आहिनि ऐं असांजो लखीं रुपयनि जो चौपायो माल मरी वियो आहे, जंहिं बाद असां खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेही बुखू काटण ते मजबूर आहियूं, पर हिन महिल ताईं कंहिं बि चूंडियल नुमाइंदे या सरकारी कामोरे का बि सार नाहे लधी। हिन आला इख्तियारियुनि खे माली सहायता जी अपील कई आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।